छा खणी चा तुंहिंजे लाइ बटर पापड़ी पैटिस या बर्गर। वेलकम टू उल्हासनगर। मस्का ना लगाए तू मुखे वठण छड़वा रहो है ना। अरे मां अचां ई तो रस्ते ते आया ट्रैफिक केडी आ। सुनना रोड ते पीजो आया मां हली वेनी में तू मुखे वेट करायो थी त। यार तोखे जेंसी थी करे इतना खबर कोन थी आ कुछ। तो चाय भी नहीं दो ना के चांहि न पीअंदी आ उहा। गोलो खाड़ेस तार गोलो खाड़ेस दुबई मां आई आ उनखे तार गोलो खाणास। दुबई में आया तो मन्ना शाबुर छली वही करे चाइनीज खाना ही नेस एडन साल खां पोती मिले उन्हें लगन खपे न जिंदगी में कुछ तरक्की कई आ मां। छा तरक्की कई तई ना। काथे आई बस तुझे बिल्डिंग जे हेठां। जरूरत ना है अचणी मैं इते लॉन्च में वेठी आया। के नाले सत्यानाश। तू जल्दी अच हितायो एम्बियंस ॾिसे तू चरियो थी वेंदे। आए काथे तू। कल्याण में सायरो लॉन्च। ताए मंदिर मां तायरी आई आ दुबई मां मुंजी सायरी आई आ। अरे बस कर भाई शर्म नथी अचई ना सफा। शर्म अचे भई मां भी अचां पियो लेकिन हिन ई घराणी अची आई हिन ई घरवारी मार्केट में भाॼियूं वठण मुंहिंजी गाड़ी खणी हुए। आए केतिरो ॾिस बाल विवाह कयो तैं बेशर्म। थियो गुड़ा है कुछ सुठो खाओ भूख लगी आने। अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है। खणी चो सायरो जेको भी स्पेशल आ अॼु खणी चो। दिराम्स में बजट आ अॼु असाई। न खिले दुबई वारा माण्हू वधीक न खिलंदा आहिनि। हितायो फूड त जाम मस्त आ। असां भी जाम मस्त आहियूं। सो त आहे मुझे नंबर भी जाम मस्त है लिखो 84 100 नंबर लगा ईंदे पुलिस जी गाड़ी वठण। यार तू आईफोन त न वठी आई न दुबई मां न वठी सघंदुमि सुठो नथो लगे। तोखे गिफ्ट न खपई मैं एडो प्यार सां वठी आई आहियां। यार तू ईअं ई कंदी आहे हमेशा। दे भला दे। वाह दुबई मां मुंहिंजे लाइ आईफोन 17 वठी आई आहे। कीअं लगे तोखे मुंहिंजी गिफ्ट। वाह